अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त इस्लामाबाद में अदालत जी पार्किंग में थियल धमाके जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में थी। मरकज़ी जवाबदार साजिदुल्ला उर्फ़ शीना तहरीक तालिबान जो कारकुन रहियो आहे। साजिदुल्ला अफ़गानिस्तान अंदर मुख़्तलिफ़ ट्रेनिंग कैंपस में दहशतगर्दी जी तरबियत हासिल कई। दहशतगर्दनि जो निशानो रावलपिंडी ऐं इस्लामाबाद हो। दहशतगर्दनि वॾो नुक़सान करण पे चाहियो, जंहिंमें नाकाम थिया। शुक्र आहे असां वॾे नुक़सान खां बची वियासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त जवाबदार साजिदुल्ला उर्फ़ शीना आपघाती हमले आवरनि सां गॾु ख़ुदकुश जैकेट खणी आयो। साजिदुल्ला ऐं दादुल्ला ऐप ज़रिए हिक ॿिए सां राब्ते में हुआ। ॿिन्ही गॾिजी हमले जी रिथाबंदी कई। दादुल्ला हिन वक़्तु अफ़गानिस्तान में मौजूदु आहे। हमले जे 48 कलाकनि अंदर चईनी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। बनू में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चवण आहे त इंटेलिजेंस बुनियाद ते ख़ारिजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस असरायती अंदाज में कार्रवाई कंदे दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे तबाह करे छॾियो। इलाइक़े में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ ख़ारिजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश। पेशावर हाईकोर्ट वेस्ट्राला KPK के तलब करण खिलाफ दरख्वास्त फैसलो महफूज करे वरितो। ॿुधणी दौरान सोहेल अफरीदी जे वकील जलसे में कयल तकरीब जो स्क्रिप्ट पढ़ी ॿुधायो। जस्टिस अरशद रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सख़्त एक्शन वठे त पोइ असां वटि अचो। अवां पंहिंजे लाइ मसइला पाण था पैदा कयो। अञा त इलेक्शन कमीशन वेस्ट्राला खे नाअहल या कम खां नाहे रोकियो। वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त इलेक्शन कमीशन वेस्ट्राला खिलाफ़ फौजदारी समेत का बि कार्रवाई करे सघे थी। ईरान के सुप्रीम नेशनल काउंसिल जो सेक्रेटरी पाकिस्तान के दौरे ते इस्लामाबाद पहुंची वियो। अली लारेजानी सदर वज़ीर-ए-आज़म ऐं घरू वज़ीर सां मुलाक़ातूं कंदो। ज़रियनि मूजिब ईरान के सुप्रीम नेशनल काउंसिल जो सेक्रेटरी जे अस्करी क़यादत सां बि मुलाक़ात थींदी। वालरल कश्मीर में भारत पारां इंसानी हक़नि जूं संगीन भनकड़ियूं गॾियल क़ौमनि ॻणिती ज़ाहिर करे छॾी। हिरासत दौरान तशद्दुद, शकी मौत ऐं नामुनासिब रवैयनि जी मज़म्मत। रिपोर्ट में चयो वियो आहे त पहलगाम वाक़े खां पोइ इंसानी हक़नि जी भनकड़ी कई वई। इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं सहाफ़ियनि समेत 2800 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त दहशतगर्दी या कंहिं ॿिए शक में मुसलमान ख़ानदाननि जा घर डाहे पट कया विया। वालरल कश्मीर में इंसानी हक़नि जी सूरतहाल जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे खां बहरीन ऐं बरतानिया जो दौरो कंदो। 26 खां 29 नवंबर ताईं रिथियल दौरे में अहम मुलाक़ातनि जो इम्कान। ज़रियनि मूजिब आला सतही वफ़द बि दौरे दौरान वज़ीर आज़म सां गॾु हूंदो। माण्हू से बता ऐं महिमान नवाज़ अथई। माखी जहिड़ी तिन जी ॿोली कोयल जा आवाज़ अथई। मुंहिंजी सिंधू धरतीअ ते कुदरत जो बि राज़ अथई। जेके सावल कुण हथ में, जेके सोनी मुंडी चीच में। मेरान टीवी जे सॾ ते सॼी सिंध में सकाफ़ती ॾियारे जूं तयारियूं शुरू। सियासी, समाजी, अदबी ऐं क़ौम परस्त धुरियो। सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। पढ़ो लिखो नशो छॾियो ऐं सिंध संवारियो जो अनवान हेठि प्रोग्राम तरतीब ॾेई छॾिया। नईं दिल्ली में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मच कचेरी। फनकारनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। खलड़े में सुगड़ कचेरी, सुगड़नि गुजारतूं सिंगार ऐं बेत ॿुधाए दाद बाड़ियो। हैदराबाद जे इस्माइल ॻोठ में सकाफ़ती मेड़ाको, 100 माण्हू शरीक। उस्मान शाह हुरी भरिसां ॻोठ बख़्शण मीरज़त में सकाफ़ती मच कचेरी रंग जरगी पिया। कराची, सखर, लाड़काणे, दादू, नवाबशाह, मिपुखा समेत नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾियारे जूं तयारियूं जारी। अजरकनि, टोपियनि समेत सकाफ़ती शयुनि जे विक्रे ऐं ख़रीदारी में इज़ाफ़ो। औरतूं ऐं ॿार बि क़ौमी काज ते तयारियुनि में अॻभरा।